दीवानो सुराका सामहो अची रहियो आ। सुराका बिन मालिक बिन जाशिम मुझे हुजूर जो निहारियो। सुराका वेझो अची पहुतो हकल ॾेई थो चवे ॾियो ख़बर मको छॾे डुकण वारो हाणे तव्हांखे मूंखां केरु बचाईंदो। सुराका जे इएं चवण जी देर आ मुझे मुस्तफ़ा मुर्की करे ज़मीन खे इशारो ॾिनो ऐं ज़मीन हिन खे गिहण शुरू कर। मुझे महबूबा मुस्तफा फरमा ऐ ज़मीन हिन के गिहण शुरू कर। सुराका अचण जे बजा उते जो उते ज़मीन में अंदर लहण शुरू थियो। ॾिसई त सवारी बीही वया हेठ निहारे त गोडन ताईं मुझो उठ ज़मीन में वेहंदो थो वञे। जॾहिं ॾिठई त मुंहिंजी सवारी वेहंदी थी वञे निहारे चवे थो सोना माफ़ी मुझा महबूब माफ़ी गलती थी वई आ बस मूंखे माफ़ी मिले। मुझे मुस्तफ़ा निहारे फरमायो वञ सुराका माफ़ी थई। सुभान अल्लाह। जानी दुश्मन खे इए माफ़ी ॾियण। मुझे हुजूर फरमायो सुराका बिल मालिक वञ तोखे माफ़िया। मुझे आका इए कोन फरमायो हलिया कलमो पढ़। मुझे हुजूर फरमायो सुराका माफ़ी थई वञ। सुराका अॻिते वञी करे वरी मोटियो हकल ॾेई करे चवे थो हाणे मूंखां तोखे केरु बचाईंदो। वरी उन विखुन ते अची पहुतो वरी मुझे हुजूर आंगुर जो इशारो कयो ज़मीन उनखे गिहण शुरू कयो। वरी जॾहिं उन जे सवारीअ जो अधु ज़मीन में वयो वरी रोई चवे थो सोना माफ़ी गलती थी वई सोना माफ़ी। मुझे मुस्तफ़ा मयार न ॾिनी मुझे महबूब मयार न ॾिनी। मुझे आका फरमायो सुराका वञ तोखे माफ़िया रब तोखे माफ़ कंदो। सुराका जी सवारी उथी पोइते वञी करे जॾहिं टियों दफ़ो वरी मोटियो मज़ो त ॾिस न मुझे मुस्तफ़ा जे दरबार में रहमतल लिल आलमीन जो कुर्ब त ॾिस न। जॾहिं टियों दफ़ो मोटियो जॾहिं टियों दफ़ो मुझे हुजूर ॾे निहारे अकल थो ॾे त मुझे करीम मुस्तफ़ा फरमायो सुराका अञा मुड़ी नथो। हुजूर फरमायो मुड़ी नथो। सुराका जे अखियुनि में पाणी अची सुभान अल्लाह। सुराका जे अखियुनि में पानी आयो। मुझे मदीने जे मीर फरमायो सुराका पहिरों दफ़ो आज़मायई ॿियों दफ़ो आज़मायई टियों दफ़ो अचण जी ज़रूरत कीअं पई। रोई चवे थो सुहिणा हाल ग़रीबी आ। सुभान अल्लाह। दुनिया जे आॾो हाल न कंदो कर हाल करणो अथई त ख़ुदा ऐं मुस्तफ़ा सां कंदो। बेशक आधीअ जो उथंदो कर। दुनिया वारा त ताना ॾींदई न जे 50-100 ॾींदई ॾिसंदा परे खां अचे थो परे थी अचे ई थो पियो पर ख़ुदा ऐं मुस्तफ़ा जे दरबार मां जंहिंखे मिलंदो आहे उहो दुनिया खे वॾे विरहाईंदो आहे खुटंदो न आहे। अज़ीज़ाने मन मुझे हबीब जे दरबार में अर्ज करण लगो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाल गरीबिया इन करे 100 गाढ़न उठन जी पेशकश थी आ। चवां थो जे 100 गाढ़ा उठ मिली वेंदा त मुंहिंजी ज़िंदगी ठही वेंदी। मुझे मुस्तफ़ा करीम निहारे फरमायो ऐ सुराका जेकॾहिं इन खां बि तोखे वधीक ॾियां त पोइ सुभान अल्लाह। मुसलमान अखियूं खोल। मुझे मदीने जे मीर फरमायो सुराका जी मुझा आका मुझे महबूब फरमायो तुझी गुरबत ही खत्म थी वञे त पोइ सुराका चवे थो मुझा आका मूंखे कलमो पढ़ायो। अञा मुझे आका कलमो कोन पढ़ायो आ। निहारे फरमाइन था सुराका तोखे गुरबत जो डपा अॼु मां मुस्तफ़ा ऐलान थो कया ईरान जे शहनशाह जा कंगण तुझे बाहुन में मां मुस्तफ़ा विझी रहियो हां। सुभान अल्लाह। उन वक्त ईरान जी अज जो अमेरिका
जिया अज जो अमेरिका हाणे अमेरिका जड़ो सुपर पावर उन वक्त में जा मुसलमान जेके मक्के मो हिजरत करे मदीने आया चंद हजार भी कोन होया मुसलमान लेकिन पंहिंजे महबूब जे मकाम दे निहार इज्जत दे निहार मुझे हुजूर जे इल्म दे निहार मुझे हुजूर जे कामिलियत दे निहार मुझे हुजूर जे नाज दे निहार एकड़े गुलाम के अञा मुसलमान भी कोन थियो पर मुस्तफा दिसी रहियो आ त हिन में देर काने का उनके फरमाइन था तो वो वक्त इंदो जो यो सुपर पावर मां मुस्तफा जा दीवाना फतेह कंदा ऐं उन सुपर पावर जो जेको शहनशाह हुंदो उन जे बाहुन में जेके कंगण हुंदा उहे उतो लहंदा मुजा मस्ताना तुझे बाहुन में ईंदा दुनिया दिसदी सुभान अल्लाह सुभान अल्लाह मुझे मदीने जे मीर ऐलान फरमायो सुराका कदमन में किरी पियो या रसूल अल्लाह कलमो मुझा महबूब कलमो हुजूर नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जो दीवानो त थी वयो मस्तानो थी वयो हाणे उन जे एंड ते पहुंचा छो त गाल मोहब्बत जी खुली आई आ मुझे महबूबन जो ज़ाहिरी दुनिया मा अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे गुंबज़े खज़रा में आरामी थिया सुणे अबू बकर सिद्दीक जो ज़मानो आ मुझा दोस्त अजीज सुराका काफी जवानी खां हटी करे पीरी वारे आलम में अची वयो आ हज़रत अबू बकर सिद्दीक सुनो अल्लाह जे हुक्म के लब्बैक चई करे गुंबज़े खज़रा में हुजूर जे कदमन में आरामी थियो आ हज़रत अमीर उमर जो ज़मानो आयो आ सुराका जवानी छडे करे कुराड़ो थी वयो आ हाणे सुराका बिन मालिक बीमार थी वयो बीमारी एतरी घणी थी वई जो सब कह समझो त हाणे सुराका बाकी घड़ी खन जो मेहमान पाड़े मां दोस्त आया हुजूर जा सहाबी आया सुराका ओ सुराका दिसी रहा हूं तू जो टाइम करीब अची चुको आ का वसीयत करनी थई त कर सुराका निहारे चवण लगो ओ मुझा मुस्तफा जा दीवानो तमा भुलजी पया हो सुराका अञा मरण वारो ना है सुभान अल्लाह सुराका जे मरण जो वक्त को न आयो वा सुराका जो अन्या टाइम ते सहाबा निहारे पुछन था गाल चाहे राज कहड़ो आ हजरत सुराका बिन मालिक चवण लगो तवा के खबर ना है त मुझे महबूब मदीने जे मीर जो फरमायो त शहनशाह ईरान जा कंगण सुराका तुझे बाहुन में ईंदा अन्या ईरान फतेह ही कोन थियो आ ओहे कंगण लहंदा सुराका जे बाहुन में ईदा सुराका मदीने जे गलन में घुमदो तेज तई इजराइल के जुर्रत ही न थींदी जो मुझे वेझो अची सके सुभान अल्लाह सुभान अल्लाह ऐ सुराका छो चवे तो मुझे महबूब जो फरमायो आ जदे मुझे महबूब फरमायो आ त इजराइल वेझो कीअं ईंदो छो रब पंहिंजे महबूब जी गाल पूरी न कंदो त कंहिंजी पूरी कंदो इहो ई सबब आ जो हिजरत जी रात जदे शेरे खुदा का पूछो वयो या अली दियो खबर निंड आई 40 भाड़िया बाहरों बीठा शेर खुदा चयो खुदा जो कसम जेतरी अली सुकून जी निंड उन रात कई जिंदगी में कदे भी कान सोना अली छो पाण फरमायो जिंदगी जे हर लम्हे के अली समझंदो हुयो मता जिंदगी जो आखिरी लम्हो हुजे अल्लाह जे जिक्र में गुजारिया मता आखिरी लम्हो हुजे अल्लाह जे जिक्र में गुजारिया लेकिन उन रात इन करे निंद्र कयम जो मुझे मदीने जे साईं फरमायो अदा अली सुबह जो अमानत मक्के वारन के दई पो मदीने हलियो अच जा सुभान अल्लाह मुझे मदीने जे मीर फरमायो त सुबह जो अमानत मक्के वारन के दई मदीने हलियो अच जा मां अली के सर्टिफिकेट मिली वयो त बेफिक्र थी निंद्र कर इजराइल में जुर्रत ही ना है जो तुझे वेझो अची सके जो मुझे मुस्तफा सर्टिफिकेट नहीं छड़ियो सुभान अल्लाह मोहब्बत सहाबा जो अदब ऐं सहाबा जो इश्क मुझा दोस्त यो बुधाइण पे चाहे मोहब्बत गाल निकरी आई जै वक्त में हाने गाल खुटाए जा हजरत अमीर उमर जे दौर में जै वक्त में ईरान फतेह थी वयो ईरान फतेह थी वयो मुझा दोस्त अजीज तो के सादर लफ्जन में किए बुधाया त इमाम हुसैन जी जे का घर वारिया शहर बानो बीबी शहर बानो उहा उन वक्त ईरान मा
कैदियाणी थी आई हुई। हाणे मौजू मटण नथो चाहियां, बस एतिरो ॿुधाइण थो चाहियां। ईरान फतह थी वियो, माले गनीमत अची वियो, उमर फारूक जे साम्हूं ढेर लॻी विया, लिस्ट सामान जी पहुची वई। उन सामान जे लिस्ट में कंगणनि जो ज़िक्र कोन हो। जेॾी महिल कंगणनि जो ज़िक्र कोन हो, सैयदना उमर फारूक निहारे वरी फरमायो, सामान खे खोले वरी ॾिसो, छो त हिन सामान जे लिस्ट में शहनशाह ईरान जे कंगणनि जो ज़िक्र नागे। मुझे मुस्तफ़ा जो फरमायो हो त ईरान फतह थींदो, उन जे बादशाह जा कंगण ईंदा जेको मुझो सुराका बाहुन में पाए मदीने जे गलिन में घुमंदो। सुभान अल्लाह। हुजूर जे सहाबा जो अकीदो, हुजूर जे सहाबा जी मोहब्बत, हुजूर जे सहाबा जो ईमान। गौर त कर, अज जे मुसलमान के अलाए छा थी वियो, ख़बर ही कान्हे का। नारो त हणे थो त मां हुजूर जे सहाबा जो दीवानो हां, पर उनखे ख़बर ही कान्हे का त सहाबा जो ईमान ऐं अकीदो मुझे मुस्तफ़ा सां केतिरो हुयो, सहाबा जो प्यार मुझे मुस्तफ़ा सां केतिरो हुयो। बहरहाल मुंहिंजा दोस्तो, जंहिं वक़्त में सामान खे वरी ॻोल्हियो वियो, ॾिठो वियो त हुन में कंगण मौजूद हुया। हज़रत अमीर उमर के बुधायो, या अमीर अल मुमिनीन, कंगण मौजूद न। पाण फरमायो ॾियो, उहे कंगण हथ में खणी करे हीअं मथे लहराए करे मुझे सुणे अमीर उमर ऐलान कयो त आई न सुराका, सुराका काथे आ? आई न सुराका बिन मालिक, सुराका पुत्र मालिक जो काथे आ? बीमार आ, कुंड में मुझा दोस्त ज़ईफुल उमरा वेठो आ। जेॾी महिल कंगण अमीर उमर जे हथ में ॾिठे, सहाबा अर्ज़ कयो त सुहिणा, हे सुराका हिते बीमार आ वेठो आ। अमीर उमर चयो त हली आ सुराका, पंहिंजी अमानत खण। मुहब्बत में, ख़ुशीअ में बीमारी ख़त्म थी वई। सुराका बिन मालिक जवानन वांगुर मुर्कदो हुआ, हली न सघंदो हो। अॼु ख़ुशीअ में लुॾंदो अचे, अमीर उमर जे साम्हूं बीठो। अमीर उमर पंहिंजे हथनि सां सुराका जे बाहुन में शहनशाह ईरान जा कंगण पाराए ऐं वॾे आवाज़ में चयो, सदक़त या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा महबूब तो सच फरमायो हो त ईरान फतह थींदो, ईरान जे बादशाह जा कंगण लहंदा ऐं मुस्तफ़ा जे गुलाम जे बाहुन में पवंदा। सुराका जीअं वञी वेठो, अमीर उमर फरमायो, वे हुन, सुभान अल्लाह, वे हुन मदीने जे गलीअ गलीअ में बाहूं मथे करे घुम ऐं हल, त मदीने जे मर्दन के भी ख़बर पवे, मदीने जे औरतुन के भी ख़बर पवे त मुझो मुस्तफ़ा जेकी फरमाइंदो आ, मुझो करीम रब ओहो करे ॾेखारींदो आ। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। ऐं मुंहिंजा दोस्त